अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ तव्हांजो मेज़बान एडी कुंबर। नाज़रीन, आऊं हिन वक्त जंहिं जगह ते मौजूद आहियां ही पेरूमल मोड़ खां टंडो मिठा खान, जेको गुज़िरियल 25-30 सालनि खां उन खां मथे जे अरसे जो बि चई सघिजे थो त रोड ज़बून हो, तबाह हो। रोड में फुट फुट जा जेके आहिनि से विख विख ते खॾा हुआ। कंडियारी खां वठी टंडो मिठा खान ताईं रोड तमामु ज़बून हाली जो शिकार हो। हितां जी MNA शादियाता मरी आहे, उन इलेक्शन मुहिम दौरान जेके हितां जी आवाम सां वाइदा कया हुआ त हीउ बुनियादी जेको मसइलो रोड जो आहे उहो तव्हांखे MNA थियण खां पोइ इहो हल कराए ॾींदुसि ऐं हुन वाइदो वफ़ा कयो आहे। उहो रोड जेको आहे सो पहिरें मरहले में कंडियारी टू पेरूमल मोड़ ताईं ठहियो आहे ऐं ॿिए मरहले में जेको आहे सो पेरूमल मोड़ खां टंडो मिठा खान ताईं जेको रोड आहे उन जो तइमीराती कमु जारी आहे ऐं रोड जो मुकमल ठही चुको आहे। हाणे रोड जो कमु जेको आहे उहो आख़िरी मरहले में सिर्फ़ु कारपेट रहियो आहे। कुझु ॾींहंनि में कारपेट जो कमु बि शुरू थी वेंदो। उन खां अलावा पेरूमल शहर ॾांहुं जेको रस्तो वञे थो उहो बि जेको आहे सो ज़बून हाली जो शिकार हो। हितां जे शहरनि इहो अदी खां मुतालबो कयो, MNA शादियाता मरी खां मुतालबो कयो त हीउ रोड बि असांखे ठाराए ॾिनो वञे, जंहिंजो फौरी तौर ते नोटिस वठी उहो रोड बि जेको आहे सो मंज़ूरु करायो आहे, जंहिंजो कमु पिणु जारी आहे। पेरूमल थाणे ॾे जेको रोड वेंदो उहो बि जेको आहे सो ज़बून हाली जो शिकार हो, उहो पिणु तइमीर थी चुको आहे। हितां रोड तइमीर थियण खां पोइ हितां ट्रांसपोर्ट जेका आहे हितां जे माण्हुनि खे मुहैया थींदी, जेका हैदराबाद कराची मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वञे थी, उन ट्रांसपोर्ट हलण बि शुरू थी वई आहे। हितां जे माण्हुनि खे तमामु घणो फ़ाइदो थियो। हितां जे रहवासियुनि में रोड ठहण खां पोइ ख़ुशी जी लहर आहे। जी।